आया अजीब अलाया अजीब उबासियों दे दे थकायो है नसीब आया हेलो हेलो दादा हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बात आते तबीयत खराब आहे पर सदगो ना दे छा थियो ॾाढा ख़ैर त आहे न हाँ तबियत सही ना है कुछ हाँ थोड़ा ॾाढा ॻाल्हि घबरो छा थियो थी छा मसलो आहे ॿुधाए दिल जो मसलो आहे दिल जो मसलो आहे ॾिसूं दिल तुंहिंजी ॾिस साह खण वॾा वॾा साह खण एॾा बि न चाचा थोरो चाचो त न चओ हे ॿोड़ो आहे तूं मूंखे त ॿोड़ो कोन थो लॻी छा थी चई पंहिंजे मतलब जी ॻाल्हि सम्झ में अचई थी आहे न हा इहो कुराड़ो वॾो तेज़ अथई छा असल थियो में अथसि डॉक्टराणी जेका ॾिसंदी आहे न नर्स पोइ हे थोरो ॿुधंदो आहे बाक़ी जेको ॾाढी घर आहे पोइ सभु पाण ठुप कोन ॿुधाई मां ॾाढो चङो मां घणो रुलियो आहियां हिते डॉक्टरनि वटि घणो रुलियो ॿियो मुंहिंजो हुयो पोटो हिकिड़ो निभागो गमण हा हा उन त बाबा अहिड़े डॉक्टर ॾे वठी उन वटि नर्स न का डॉक्टराणी हे वरी छोकिरो जेको आहे हिते रहंदो आहे मज़ूरी कंदो आहे फैक्ट्रीअ में फैक्ट्रीअ में बीठल आहे फैक्ट्री में कमु कंदो हा पोइ हिन चयो त तोखे ॾाढा मां वठी थोरा डॉक्टराणीअ ॾे असली अधु बीमारी वही छॾे वही छॾे हाणे कहिड़ो मर्ज़ खणी आयो उहो त ॿुधा चाचा आज को तबियत आया ओह हे कुराड़ो छा आहे बाबा त थोरी सूरत में आपे ॾिसी मां थो थी बोले वेंदो आहे चाचा कुछ फज़ीलत है तुझी न्याणी जेतरी आया मां बस खुश कंदी है या बीमार कंदी है माके वरी चाचा बाचा मरीज के न चबो आ ॾिस ॻाल्हि अदा हे ने के पंहिंजो इलाज कराइणो आहे या न वो कराइणो दादा हे डॉक्टराणी आहे बा थोरो ख़्याल सां ॻाल्हि ॻोठ न आहे हिकिड़ी जानीअ में मुंहिंजी दोस्त हुई सफ़ा तोसां नक्शा मिलंदास ॿुधई पोइ उहा बि चवंदी कलाम ॿुधाए मांखे अच्छा माल चारींदासीं ॻोठ में हूं हा पो हिते त गाबे जोड़ो छोकिरी ॾाढी भली उहा बि शादी न थी असांजी चाचा मुंहिंजा तूं मुंहिंजे पीउ जहिड़ो आहे समझे मांखे वठी हलो होॾे बाबा डॉक्टर ॾे वठी हलो मां हिन को दवा न दादा हीअ बि डॉक्टराणी आहे न ॿियो हा कहिड़ो त मां इलाज डॉक्टर कयां थी न तुंहिंजो हा, ॾिस हा ॾिसां थी न थोरो तूं फ़र्क़ु ॿुधाए थी, त फ़र्क़ु मर्ज़ थी कहिड़ो थो। आहे दिल कहिड़ी दिल तकलीफ़ दिल आहे? जो मसलो आहे दिल बस? जो दिल लगी आहे न वॾा साह खण बस 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 दादा हल्को बस, हल्को बस, हल्को रखो बाहर दे वे सदगो वञाए ए चाचो त आपे मां पे वञे चवंदा आहिनि न उर्दू में मुंह में दांत नहीं पेट में आंत नहीं छा थी चए बस हिते थी इलाज कयां थी पर थोरो हिते वेह लुॾ न हेॾे होॾे हाणे दवा लिखी थी ॾे लिखी? खाई जाए त दिल जो जेको सूर अथई न उहो ख़तम थी वेंदो हिते बाबा मांखे दाख़िल कर दाख़िल छो कयई चाचा जॾहिं त दवा सां तुंहिंजो मसलो हल थी वेंदो दवाऊं घणियूं खाधियूं त में चाक कोन थो अचां हिते दाख़िल कर त तूं हूंदी न भला तोखे ड्रिप चाढ़ा ड्रिप चाड़े ऑपरेशन कर मतलब मांखे हिते पंहिंजे मान हिन अस्पताल में वधे दाख़िल भले हुते ता हो दादा ओ बा सदगो हिते हिते सूर आहे हिते अरे चाचा अरे मुंहिंजो दादा, हथ हथ छॾ कढ शर्म बाबा। कर कोई बि तुंहिंजी हिते- धीउ जेतिरी आहियां हिते बाबा सूर माफ़ आहे कर दो अदा चुप कर दादा हथ पर छोकर के हथ त न विझ हाणे तुंहिंजो इलाज त मूंखां चढ़ियल आहे कीअं मुंहिंजो इलाज तोखां चढ़ल आहे मुंहिंजो इलाज ई तो वटि आहे सॼो वो कीअं कयां मूंखे ॿुधाए तुंहिंजो इलाज मां तूं दिल त जो- आशिक नुमा चाचा छो आं मूं वटि इहो तुंहिंजो कोई इलाज कोन्हे चाचा कोटे कोटे असांखे बीमार वधाए छॾियई ओ अॼु बीमारी वई वधी हाय हाय किथे मां फाथी आहियां अची बसि मुंहिंजे दिलि जो इलाज कर दिल जो इलाज कयाई थी त पोइ हिते दाख़िल थियणो पवंदई कर दाख़िल न मां त चवां थो त तोसां हुजां मां हिते त ख़ुशि न थियां त आऊं कोन हूंदसि मुंहिंजी ड्यूटी जो टाइम ख़तम थी वियो मूंखे घर वञिणो आहे तोखे मां हिते दाख़िल करे थी न वञां। पोइ मां दाख़िल कोन थींदमि चोरा मांखे वठी हल ॻोठ हा वठी वञ चाचे हा, न मांखे हिते दाख़िल कर तूं ड्यूटी पंहिंजी हणाए न चाचा पैसनि मूंखे जी- ॿेली माफ़ कर तूं वञी पंहिंजी ॻोठ हुते वञी इलाज कर। पैसनि जी परवाह न कर ॿ मेयूं खपायूं आहिनि ॻोठ पैसा जाम तोखे ॾींदासीं पघार खां वधीक तोखे पैसा ॾींदासीं तूं हुज मां सां हिते भला पंहिंजी उमिरि ऐं मुंहिंजी उमिरि ॾिठी अथई बसि कलर कराईंदुमि छो भला पोइ साह में त पूरो आहे तूं
चाचा मूंखे माफ़ कर तूं वञ अदा ॻाल्हि ॿुध न ॾिस त सही न चेक मूं ॾिठो तो कि तूं ब्लड परेशान भला ॾिस ब्लड प्रेशर बि मूंखे ख़बर आहे ओई हाणे कुझु नॉर्मल जान थी वियो न हाणे हल 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 रस्तो नाप हुते मुंहिंजे मुंहं ते जाते काथे बेइज्जती कराए जाए तिने जे करे चओ तो काॾे वठी न ला इलाज कराई थी त कराए त न बाबा ॾियो त सुई बुई हणोसि मिड़े टिकी फोटी लिखी ॾियो दवा त ॾे न ॾियोसि दवा ॾेई थी वठजां हा केरु ॾींदी मां लिखी थी ॾियां स्टोर तां वठी खाई छॾजां बाबा वो नर्स जेका तां वरी काणी घुमे पई मंडड़ी मां इने को दवा न कराई दो अदा इहा दवा वरी ॿाहिरि वठ वञी तूं दवा वठी आ तूं चांहि बि वरितो आहे ॾाग ॾियण हा ॿाहिरि तोखे चांहि बि पियारींदा तोखे दवा बि तोखे चांहि असां था पीआरियूं न न मूंखे चांहि दिल भर अदा चांहि वञी जान छॾाए के मां अड़जी उथ वञां बाबा ॾाढा उथ हलो उथ ॿेली जान जल्दी अचां भला अए हाय अबा वठी वञे सन रख पारे दवा त खा वञी रख पारे भला ॿुधाए ओहो बस चाचा हाणे ॿेली ख़ुदा जे वास्ते वञ जान छॾ मुंहिंजी चाचा असांखे बीमार करे छॾियईं अल्लाह कहिड़ा पेशेंट था अची वञनि या त अचनि ई कोन था मूं या त अहिड़ा था अची वञनि